Welcome to Time News Studios. You are watching 10 p.m. Bulletin. हम समझते हैं कि अच्छा वो इस्टेब्लिशमेंट हो या ये कठपुतली हुकूमत हो, बात करने के वक्त बहुत पहले चला गया था। पीडीएम ने फैसला कर लिया है कि 31 दिसंबर तक सारे पार्टीज की क़यादत के पास इस्तीफ़ा जमा होंगे। मेरे पास धड़ाधड़ एक के बाद एक इस्तीफ़े पहुंच रहे हैं और इंशाअल्लाह ताला उस डेट से पहले मेरे जेब में सारे के सारे इस्तीफ़े होंगे। इसी केस को अपना सीसी के पास लेके जा रहा हूं कि हम अपना सिंध हुकूमत का कुर्बानी दें, हम अपना नेशनल असेंबली सीटें की कुर्बानी दें। अगर इसका ये मतलब हो कि हमारा इस्टेब्लिशमेंट का जिस तरीके से वो जाली अंदाज से हुकूमत को खड़ा कर रही है, उनको ये काम ख़त्म करना पड़ेगा। सोच समझ के अपने फैसले करेंगे, सोच समझ के अपने खास खेलेंगे और ऐसे खेलेंगे कैसे बहरान पैदा ना। इनके सिटिंग मिनिस्टर्स राब्ते कर रहे हैं, लेकिन मैं ना उन राब्तों को कोई अहमियत देती हूँ, ना उन राब्तों का मैंने जवाब देना मुनासिब समझा है कि एक इंसान 3 साल खुदाई लहजे में बार 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 ये कहता रहा कि मैं एनआरओ नहीं दूंगा। अब वही इंसान पिछले 3 दिन से और उसके सारे हुकूमती अहलकार हमारे मुख्तलिफ सीनियर क़यादत से राब्ते कर रहे हैं। इस्टेब्लिशमेंट हुजे या कठपुतली हुकूमत कंहिं सां बि ॻाल्हियूं न कंदासीं, ॻाल्हियुनि जो वक़्तु ख़त्म थी चुको आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो लॉन्ग मार्च कंदासीं। हुकूमत ऐं सहूलियतकारनि खे घर भेड़ो कयो वेंदो। मरियम नवाज़ सां मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल चयो त पीजीआई सरकार खे राहण लाइ सिंध हुकूमत जी कुर्बानी ॾियण वारो केस पार्टी जी सीईसी यादि रखंदुसि। पीडीएम में शामिल जमातूं अहिड़ी सूरत हाल पैदा थियण न ॾींदियूं जंहिं मां टीं कुवत फ़ाइदो वठे। मरियम नवाज़ चयो त हुकूमती वज़ीरनि असां सां राब्तो कयो आहे, पर असांखे को बि जवाबु नाहे ॾिनो। इमरान ख़ान एनआरओ न ॾींदासीं, इक़्तिदार ख़तरे में ॾिसी इमरान ख़ान खे पार्लियामेंट यादि अची वई। हाणे ॻाल्हियूं न कंदासीं, पीडीएम हुकूमत खे घर भेड़ो करण बादी सुख जो साह खणंदी। जाती उमरा में मुलाक़ात दौरान बिलावल भुट्टो मरियम नवाज़ सां संदसि ॾाॾी जे लाॾाणे ते ताज़ियत कई। लाहौर जलसे समेत हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक ते ख़यालनि जी ॾे वठ कई वई। वफ़ाक़ी काबीना में ओचितो फेरफार, शेख रशीद घरू वज़ीर थी वियो। घरू खाते जो कलमदान वफ़ाक़ी वज़ीर एजाज़ शाह खां वापसि वठी शेख रशीद हवाले। रेलवे जो कलमदान वफ़ाक़ी वज़ीर आज़म स्वाती खे ॾिनो वियो। वज़ीर आज़म नारकोटिक्स कंट्रोल वारी वज़ारत आज़म स्वाती खां वापसि वठी एजाज़ शाह हवाले करे छॾी। अॼु ई वफ़ाक़ी वज़ीर तौर हलफ़ खणंदड़ हफ़ीज़ शेख वटि नाणे खाते जो कलमदान बरक़रार। वज़ारतुनि में फेरफार बाद वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद ऐं एजाज़ शाह जूं वज़ीर आज़म सां धार धार मुलाक़ातूं। ज़रियनि मौजी वज़ीर आज़म इमरान ख़ान पीडीएम जे जलसनी लॉन्ग मार्च खे मुंहुं ॾियण जो टास्क शेख रशीद करे छॾियो। नवाज़ शरीफ़ खे ॾे वापसि आणण लाइ क़ानूनी रंडकूं ख़त्म कयूं पियूं वञनि। इहा अपोज़िशन रही त इमरान ख़ान ईंदड़ चूंडूं बि खटींदो। घरू वज़ीर जी हैसियत में पहिरियों भेरो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शेख रशीद चयो त अपोज़िशन वारा ॿुधाइनि त हू इमरान ख़ान सां ॻाल्हियूं नथा करणु चाहिनि त पोइ कंहिं सां ॻाल्हियूं कंदा। उहे रुॻो लुटियल दौलत बचाइणु चाहिनि था। मुल्की मईशत खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि नाकाम बणाई वेंदी। पाकिस्तान खे परॾेह मां न पर मुल्क अंदरां ख़तरो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अली अमीन गंडापुर जो मौलाना फज़लुर रहमान ते बरतानवी भारतीय गुजन एजेंसी सां राब्तनि जो इल्ज़ाम। अली अमीन गंडापुर चयो आहे त फज़लुर रहमान लाहौर वारे जलसे में इहो बि ॿुधाए त हुन MI6 सां राब्ता छो कया। भारत क़ौमी सलामती जे सलाहकार अजीत डोवल सां मुलाक़ात छो कई। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर इल्ज़ाम हयो त फज़लुर रहमान फ़िरक़े वारियत ॾफेड़ पखेड़ण लाइ फंड्स बि वरिता। बरतानवी सरकार अॻूणे SSP मलीब रावनवार ते बरतानिया में दाख़िला समेत ॿियूं पाबंदियूं लॻाए छॾियूं। बरतानिया में मौजूदु संदसि असां मुंजमद करण जी हिदायत। बरतानवी हुकूमत चयो आहे त रावनवार नकीबुल्ला समेत मुबैना तौर 400 खां वधीक माण्हुनि जे अदालत खां मथां क़त्ल जो ज़िम्मेवार आहे। रावनवार 190 खां वधीक पुलिस मुक़ाबले में सिधी रीत मुलविस आहे। बरतानिया जी सरकारी वेबसाइट मूजिबि सॼी दुनिया मां 65 माण्हुनि ऐं 3 कंपनियुनि ऐं इदारनि ते पाबंदियूं लॻाई वयूं आहिनि। पंजाब सरकार तरफां पीडीएम के 13 दिसंबर ते लाहौर में जलसे की इजाज़त न ॾियण जो फ़ैसिलो।
सूबाई इंटेलिजेंस कमेटी के इजलास दौरान कोरोना जा केसेस वधण सबब जलसे की इजाज़त न ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में मंजूरी ॾिनी वई आहे त जलसो करण ते PDM जे समूरनि अॻवाननि ख़िलाफ़ केसिस दाख़िल कया वेंदा। इजाज़त न ॾियण बावजूद 13 दिसंबर ते मीनारे पाकिस्तान मीन रस्तनि खे बंदि न कयो वेंदो। ज़रूरत पवण ते रुगो बरस्ता कंटेनर्स रखी बंदि करण जो फ़ैसिलो। इजलास बाद पंजाब जे कानून वारे वज़ीर राजा बिशारत चयो आहे त जलसे ऐं रैलीज़ लाइ सहूलियत मुहैया कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। इंतज़ामिया खे अहिड़ी हिदायत ॾिनी वई आहे। लाहौर में रैली कढण या अवामी इज्तिमा जो नून लीग की नायब सदर मरियम नवाज समेत समें कारकुननि खिलाफ 7 केस दाख़िल। रोड ब्लॉक करण, चिड़ ॾिया ॾींदड़ तकरीर करण, कोरोना SOPs ऐं साउंड एक्ट की भञकड़ी जा कलम शामिल। मरियम नवाज जंहिं होटल ते मानी खाधी उन होटल मालिक खिलाफ FIR दाख़िल थी वई। मरियम नवाज गुज़िरियल ॾींहुं रैली दौरान शहर के मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़िताब कयो हो। पार्लियामेंट में इस्तीफ़ाऊं ॾियण जो ऐलान कंदड़ PDM की इतिहादी जमात पीपल्स पार्टी पारां सिंध खाली पिल 3 सूबाई सीटन ते फौरी तौर नंढी चूंड कराइण जो मुतालबो। PP इलेक्शन कमीशन के ख़त लिखी मुतालबो कयो आहे त PS 52 उमरकोट, PS 88 मलीर ऐं PS 43 सांगड़ ते नंढी चूंड कराई वञे। शेड्यूल फौरी तौर पधरो कयो वञे। 3 सीटूं पीपल्स पार्टी के चूंडियल नुमाइंदनि जे लाॾाणे सबब ख़ाली आहिनि। सिंध के सकाफ़त खाते फनकारन, शायरन, अदीबन ऐं लेखकनि लाइ सेहत कार्ड जारी करण खां अॻु ॾुखिया शर्त लागू करे छॾिया। प्रोग्रामनि में 65 सालनि खां वरी उमिरि वारनि ॾाथधड़ियुनि खे सेहत जूं सहूलियतूं ॾियण खां इनकार। सकाफ़त खाते पारां जारी कयल प्रोफार्मा में चयो वियो आहे त रुगो 45 खां 65 सालनि ताईं जी उमिरि वारा ॾाथधड़ी सेहत कार्ड हासिल करण लाइ दरख़्वास्तूं ॾेई सघंदा। 50,000 रुपयनि खां वधीक फीस वठंदड़ फनकार सेहत कार्ड हासिल न करे सघंदा। सरकारी मुलाज़मत रखंदड़ फनकार या अदीब सेहत कार्ड हासिल न करे सघंदा। फनकारनि शर्त रद्द करे छॾिया। फनकारनि जी तंज़ीम आसां मुतालबो कयो आहे त ॻरा शर्त ख़त्म करे मैनेजमेंट बोर्ड में फनकारनि खे नुमाइंदगी ॾिनी वञे। सिंध की राजधानी कराची में सेफ सिटी मंसूबे तहत 10,000 CCTV कैमरास लॻाइण जो फ़ैसिलो। सिंध सरकार ऐं NITC कंपनी विच में MOU ते सयूं कयूं वयूं। 9 दिसंबर ते सिंध काबीना मंसूबे की मंजूरी ॾिनी हुई। बेट सिंध हुकूमत की मिल्कियत आहिनि। वफ़ाक़ जो कब्ज़ो कंहिं भी सूरत में क़बूल न कंदासीं। सूबाई वज़ीर नासिर शाह मुर्तज़ा वहाब जूं बेटनि ते फ़िज़ाई दौरे बाद ॻाल्हियूं। मुर्तज़ा वहाब जो त ॾींघी ऐं भुॾाड़ बेटनि बाबति सिंध असम्बली फ़ैसिलो ॾेई चुकी। अवाम जे मफ़ाद जे उबतड़ वफ़ाक़ी हुकूमत जो को भी फ़ैसिलो क़बूल न कंदासीं। फ़िज़ाई दौरे दौरान बेटनि ते किथे भी ग़ैर क़ानूनी तामीराती कम नज़र न आयो। बेटनि बाबति रिपोर्ट वॾे वज़ीर मुराद अली शाह खे पेश कई वेंदी। सिंध जे आबादगारनि सां ज़ुल्म पियो थिए, इहो ज़ुल्म बंदि कयो वञे। ही ज़ुल्म बंदि न कयो वियो सिंध जे आबादगारनि सां त इहो एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो, हड़तालूं थींदियूं। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में आबादगार बसर, टमाटा, मिर्च ऐं ॿियूं भाॼियूं परॾे मां घुराइण वारे वफ़ाक़ी सरकार के फ़ैसिले ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी आया। उमरकोट, कुंडरी, सोबोदेरो, मीरपुर साकरो, टंडो बागो, नौकोट, पिंगरियो ऐं ॿियनि शहरनि में आबादगारनि जा मुज़ाहिरा। भाॼियूं परॾे मां घुराइण वारो फ़ैसिलो आबादगार दुश्मन करार। आबादगारनि जो चवणु आहे त मक़ामी आबादगार लखें रुपया ख़र्च करे भाॼियुनि जा फ़सुल तैयार कनि था। बरसात ऐं कोरोना सबबि अॻे आबादगारनि खे तमामु घणो नुक़सानु बर्दाश्त करणो पियो आहे। हाणे वरी हुकूमत मक़ामी आबादगारनि खे रिलीफ ॾियण बदिरां भाॼियूं ॿाहिरां घुराइण जो फ़ैसिलो कयो आहे। मुज़ाहिरीन तरफ़ां बसर, टमाटा, मिर्च ऐं ॿियूं भाॼियूं परॾे मां घुराइण वारो फ़ैसिलो वापसि न थियण जी सूरत में एहतिजाजी तहरीक जो चिताव।
सिंध यूनिवर्सिटी के ॿी सेमेस्टर के शागिर्दनि जा ऑनलाइन इम्तिहान 5 जनवरी का 22 फरवरी ताईं वठण जो फ़ैसिलो। वीसी डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त जी सदारत इजलास दौरान उस्तादनि खे 22 जनवरी का सेमेस्टर कोर्स मुकम्मल करण जो टास्क ॾिनो वियो। तालीमी साल 2021 में दाख़िलाउनि लाइ उम्मीदवारनि खे ऑनलाइन दरख़्वास्त फॉर्म 18 दिसंबर ताईं जमा कराइण जी हिदायत। नए तालीमी साल जा क्लास 15 फरवरी का शुरू करण जो भी फ़ैसिलो। पीर ऑफ भरचुंडी मियाँ मोहम्मद हनीफ दिल जो दौरो पवण करे लाड़ाणो करे पियो। मियाँ मोहम्मद हनीफ जे लाड़ाणे ते दरगाह भरचुंडी शरीफ के मुरीदनि में सोग वारी लहर पकड़जी वई। ज़रियनि मूजिब मियाँ मोहम्मद हनीफ कोरोना में मुब्तला हो ऐं खेसि वेंटिलेटर ते रखियो पियो हो। कोटली में एहसास कफ़ालत प्रोग्राम जा पैसा वठण लाइ आयल बुढ़ी औरत की पुलिस एहलकारनि पारां मदद करण वारी वीडियो वायरल। गुलाम अब्बास ऐं सदाम हुसैन एक बुढ़ी औरत के कुर्सी ते वेहारे काउंटर ताईं पहुंचायो। अहिड़ी वीडियो वायरल थियण बाद एसएसपी जामशोरो ॿिन्ही एहलकारनि खे इनाम तौर रोक रक़म ऐं तारीफ़ी सनदूं ॾियण जो ऐलान करे छॾियो। वफाकी सरकार पारां कश्मीर वाक़े में बहादुरी जो मिसाल कायम कंदड़ एएसआई मोहम्मद बख्श बुर्रो जी न्याणी के स्कॉलरशिप ॾियण जो ऐलान। वफाकी वज़ीर अली ज़ैदी एएसआई मोहम्मद बख्श बुर्रो ऐं संदसि न्याणी रेशमा के तारुफ़ी सर्टिफिकेट ॾिना। अली ज़ैदी चयो आहे त कश्मीर वाक़े में एएसआई बहादुरी जो मिसाल कायम कयो। संदसि न्याणी जी तालीम लाइ वफाकी सरकार भरपूर मदद कंदी। खैरपुर जी बबरलू पुलिस मुबैना मुकाबले में एक जवाबदार के हाफ़राह करे छॾियो। पुलिस मूजिब ॾोह जे इरादे सां बीठल जवाबदारनि सां मुक़ाबलो थी पियो। फायरिंग जे वट में रतोदेरो वासी ॾोहारी राहिब शर ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गिरफ़्तार कियो वियो आहे। जवाबदार मुख़्तलिफ़ केसिस में घुरिबल हो। सिंध में कोरोना वायरस वधीक 23 मरीज़नि जो हयातियो गिड़कायो वियो। 1499 नुमा केसिस ज़ाहिर थियण बाद सूबे में मुतासिरनि जो अंग वधी 1,92,735 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह मूजिब कराची में 1067, हैदराबाद में 45, बदीन ऐं शहीद बेनज़ीराबाद में 22 नुमा केसिस रिपोर्ट थिया। कोरोना वायरस में मुब्तला अॻूणे डीजी हेल्थ डॉक्टर सत्तार कोराई समेत 3 डॉक्टरनि बि दम ॾेई छॾियो। डॉक्टर वसीमुद्दीन ऐं अमीन चौधरी वायरस में मुब्तला थियण बाद अस्पताल में दाख़िल हुआ। खैरपुर भरसां सन्हड़ो वामा औरत ऐं ॿारणी जो लाश हथ। औरत शाज़िया राजपूत ऐं संदसि पुट अदनान जो लाश अस्पताल मुंतक़िल। औरत जे मुड़ुस जो चवणु आहे त संदसि ज़ाल जो ज़हनी तवाज़ुन ठीक न हो, जंहिं सबबु हुन मासूम पुट सूदो वाह में टपो ॾेई आपघात कयो। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी। हैदराबाद जे पुलली वाह मां नौजवान जो लाश हथ। नवाबशाह वेझो सिम नाले मां नौजवान इमदाद मुक्सी जो लाश मिलियो। लखी गुलाम शाह भरसां पुरस्कार नमूने गुम थी वियल शिकार प्रवासी नीगर के अगवा की तस्दीक। 13 वरनि के अब्दुल कदीर मरी के वारसनि का 15 लाख रुपया भुंग तलब। वारसनि लखी गुलाम शाह थाने ते अगवा जो केस दाख़िल कराए छॾियो। नीगर जे पीउ धनी बख्श जो चवणु आहे त संदसि पुट ॼामला स्टाफ वटि हिकु दुकान ते पहुरियो कंदो हो। 10 ॾींहं अॻु दुकान तां कंहिं शख़्स सां मोटरसाइकिल ते वियो हो, जंहिं बाद वापसि न आयो। पुट जी बाज़ियाबी लाइ क़दम खयां वञनि। टंडोबागो में सिंध एक्टा क्रिकेट लीग जारी। पहले सेमीफाइनल में दीपाम क्रिकेट क्लब हैदराबाद टंडो मोहम्मद खान की टीम के 339 रन्स जो टारगेट ॾेई छॾियो। दीपाम क्लब के ज़ीशान गुलज़ौर की शानदार सेंचुरी 4 छक्कनि की मदद से 129 रन्स ठाहियूं। ख्वाजा मोहम्मद नाफ़े 91 रन्स स्कोर किया। टंडो मोहम्मद खान की टीम टारगेट हासिल करने में रुधल। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस वारी बुलेटिन की शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ।